नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो जे गुलाम रुब्बानी आगरो डिग्री कॉलेज में मोटरवे पुलिस पारां कश्मीरियुनि सां यकजहती जे लाइ रैली कढी वई है। इन मौके ते DSP मोटरवे सैयद राशिद अली शाह, प्रिंसिपल अब्दुल सत्तार अबड़ो, प्रोफेसर अली रज़ा काज़ी, प्रोफेसर शेर मोहम्मद लाखो, प्रोफेसर मसूद मंगिरो, इश्तियाक मेमण, रेहान मेमण, प्रोफेसर मुनीर मेमण, ओशाक अबड़ो ऐं ॿियनि चयो त कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती करण लाइ रैली कढी वई है। भारत कश्मीर सां वॾो ज़ुल्म करे रहियो है, अहिड़े ज़ुल्म खे बर्दाश्त न कयो वेंदो। कश्मीर जे हवाले सां गवर्नमेंट जे अहकामात जे तहत गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो जा समूरो स्टाफ, शागिर्द ऐं मोटरवे पुलिस जेकी कंडियारो सां ताल्लुक़ रखे थी, असां सभई हिते गॾु थिया आहियूं, जंहिंमें मेन मक़सदु हीअ आहे त असां मज़लूम कश्मीरियुनि सां यकजहती जे तौर ते पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे त दुनिया आलमी सतह ते इन आवाज़ खे पहुचायो वञे त जेकी कश्मीर जे अंदरि बुनियादी हक़नि जो इस्तेसाल थिए पियो, क़ौमी हैसियत में कश्मीरियुनि खे पंहिंजो हक़ न ॾिनो पियो वञे। इन हवाले सां असीं अॼु जी हीअ रैली ऐं उन हवाले सां अॼु ह्यूमन चेन ठाही आहे त जीअं ही आवाज़ दुनिया ताईं, दुनिया जे ज़मीर ताईं, UN ताईं या ॿियनि आलमी इदारनि ताईं पहुचे त भई हिकिड़ी क़ौम, हिकिड़ी माण्हुनि जी आबादी ऐं उनखे तव्हां मज़हबी बुनियादनि ते या नफ़रतुनि जे बुनियादनि ते तकलीफ़ुनि मां गुज़ारियो पिया। उन्हनि जा इंसानी हक़, उन्हनि जा फंडामेंटल राइट्स, उन्हनि जे ज़िंदगी रहण जो हक़ यकजहती के हवाले सां डिग्री कॉलेज कंडियारो जे शागिर्दनि, उस्तादनि, मोटरवे पुलिस जे तावन सां रैली कढी वई। हिन मक़सदु सिर्फ़ु इहो हो त दुनिया खे असां ॾेखारियूं त असां बींग मुस्लमाननि जे नाते सां कश्मीर जे मुस्लमाननि सां गॾु आहियूं ऐं 1947 खां वठी अॼु ॾींहं ताईं माहौल चेंज आहे। हींअर उहो दौरु न रहियो आहे। अक़वामी मुतहदा खे इन ॻाल्हि ते नोटिस करणु खपे, इन ॻाल्हि ते गौर करणु खपे त हाणे उन्हनि खे कश्मीर जे मुस्लमाननि खे नेशनल हाईवेज एंड पाकिस्तान मोटरवे पुलिस पाकिस्तान, IG डॉक्टर कलीम इमाम साहब, एडिशनल IG ज़ुबैर हाशमी साहब, DIG डॉक्टर मसूद आलम कराची, सेक्टर कमांडर सजाद भट्टी साहब की हिदायतुनि ते ही पूरो हफ़्तो कश्मीर के हवाले सां मल्हायो वञे थो पियो। उन जे लाइ अॼु खां आगाज़ शुरू थी चुको आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज कंडियारो में साईं अब्दुल सत्तार सहतो साहब के तावन सां ही प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें कश्मीर के लिए रैली ठाही वई ऐं ह्यूमन चेन ठाही वई। उन खां अलावा नारा कश्मीर के हवाले से बुलंद किया विया। इंटरनेशनल मीडिया के इहो पैगाम ॾिनो वियो तो कश्मीर बनेगा पाकिस्तान, इंशाल्लाह ज़रूर ठहंदो। कश्मीर आज दुनिया के नक्शे पर भारतीय तसल्लुत और जबर की एक जिंदा मिसाल है। भारत का गासिबाना कब्जा एक रिश्ता व नासूर है। तवसुल सां UN जे ग्राउंड ते, UN जे प्लेटफॉर्म ते सभिनी इंसान पसंद क़ौमूं जेके पंहिंजा इदारा आहिनि उन्हनि जे अॻियां हीअ एहतजाज जो रिकार्ड कयो थो वञे। असांजे अच्छा कश्मीर जो मसलो आहे, उहो कश्मीर जो मसलो हर बुनियाद ते जेका इंसानी बुनियादनि ते खणंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।